नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA सैयद अमीर अली शाह अॼु उमरकोट शहर में पार्टी ऑफिस ते उमरकोट जे शहरनि सां खुली कचहरी कई। जी नाज़रीन, रिपोर्ट दर्शनदेव भील मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA सैयद अमीर अली शाह अॼु उमरकोट शहर में पार्टी ऑफिस ते उमरकोट जे शहरनि सां खुली कचहरी कई। आवाम जा मसला ॿुधा, उनमें पब्लिक हेल्थ, म्यूनिसिपल कमेटी, वापडा वर्क सर्विस, तालीम, रेवेन्यू, पुलिस बाबति आवाम जूं शिकायतूं ॿुधी मौक़े ते अहकाम जारी कया। सैयद अमीर अली शाह ख़िताब कंदे चयो त इलेक्शन खां पोइ तव्हां सां पहिरीं गॾिजाणी आहे ऐं इंशाअल्लाह हर महीने में 2 दफ़ा खुली कचहरी करे आफिसरनि खे विहारे आवाम जा मसला हल कराईंदसि। इन मौक़े ते अॻूणे ज़िले वाइस चेयरमैन हाजी बकाप अली, इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर, तालका सदर अलाह बचायो असीर, सिटी सदर घनश्याम दास राठौड़, सैयद इमाम हैदर शाह, वाहिद समो, बंसी माली, राजा रामचंद कुमार टलवाणी, परशोत्तम लोहाणा, सेठ बुर्जलाल मशहूरी, डॉक्टर शफी मोहम्मद बजीर ऐं शहर जे ॿियनि मौज़िज़ शहरनि वॾी तादाद में शिरकत कई।